जंगी शाही में अवां खे ख़बर ॾींदा हलूं। मोहम्मद शफ़ीक़ जोखियो जी रिपोर्ट मुताबिक़ DC ठठो जे हुक्मनि ते मुख़्तियारकार ठठो ख़ालिद निज़ामानी पंहिंजे स्टाफ सां गॾु मकली जे मुख़्तलिफ़ हंधनि ते पहुची सब्ज़ी फ्रूट भाॼियुनि तोड़े खाद्य खुराक जे सरकारी रेट जो जाइज़ो वरितो। उन दौरान मुख़्तियारकार ठठो ख़ालिद निज़ामानी दुकानदार तोड़े वापारियुनि खे सख़्तीअ सां हिदायत ॾिनियूं त कंहिं बि दुकानदार या वापारी मुनाफ़ेखोर में पकड़ियो वियो त संदनि ख़िलाफ़ सख़्तो एक्शन खंयो वेंदो। उन चयो त हिक तरफ़ सब्ज़ी गोश्त फ्रूट ऐं खाद्य खुराक जा रेट अॻु ई आसमान ते पहुतल आहिनि, मथां वरी दुकानदार हथरादू रेट वधाए ग़रीब मज़दूर तबक़नि खे परेशान कनि था। इहा संदनि ज़िम्मेवारी आहे त हू सरकारी अघनि ते अमल कराइनि। हुन चयो त कंहिं बि दुकानदार बाबति शिकायत वसूल थी त संदनि ख़िलाफ़ ज़रूरु एक्शन वरितो वेंदो। हुन चयो त रमज़ान शरीफ़ जे बाबरकत भलारे महीने में ग़रीब माण्हुनि खे सस्ते राशन सब्ज़ी फ्रूट तोड़े खाद्य खुराक जी फरहमीअ खे यकीनी बणाइण लाइ संदनि रोज़ मुख़्तलिफ़ टाइमनि ते ठठो मखलीअ में विज़िट जारी रहंदी।